बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी फ्यूचर टेंस यानी ज़मान मुस्तकबिल के बारे में पढ़ंदासूं। आज के लेक्चर में असी ज़मान मुस्तकबिल के एक्टिवाइज जुमलन के पेसिवाइज जुमलन में तब्दील करण सिखंदासूं। इनका अग में असी ज़मान हाल और ज़मान माजी के एक्टिवाइज जुमलन के पेसिवाइज जुमलन में तब्दील करण सिखिया आहियूं। जॾहिं भी असां जेको आहे एक्टिवाइज जुमलन के पेसिवाइज जुमलन में तब्दील कंदा आहियूं त एक्टिवाइज जे जेको आहे जुमले में जेको असांजो सब्जेक्ट हूंदो आहे असां उनके पेसिवाइज जुमले में ऑब्जेक्ट बणाईंदा आहियूं ऐं जेको एक्टिवाइज जुमले में असांजो ऑब्जेक्ट हूंदो आहे असां उनके सब्जेक्ट बणाईंदा आहियूं। ऐं उनखां बाद में जेको आहे जेकॾहिं असांजो सब्जेक्ट सिंगुलर आहे त असां टू बी जो सिंगुलर वर्ब इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं असांजो ऑब्जेक्ट जेको सब्जेक्ट बणे थो पियो जेकॾहिं उहो प्लूरल आहे त असां हेल्पिंग वर्ब बि असां जेको आहे प्लूरल इस्तेमालु कंदा आहियूं। आज जे लेक्चर में असीं जेको आहे ज़मान मुस्तकबिल जे जुमलनि खे जेको आहे एक्टिवाइज मां पेसिवाइज में तब्दील करणु सिखंदासूं। ज़मान मुस्तकबिल जे एक्टिवाइज जुमलनि में हमेशह जेको आहे शल ऐं विल जेको आहे हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु थींदा आहिनि ऐं जॾहिं जेको आहे असीं एक्टिवाइज जुमले खे पेसिवाइज जुमले में तब्दील कंदा आहियूं त शल जेको आहे उहो शल बी में ऐं विल जेको आहे उहो विल बी में चेंज थी वेंदो आहे। ऐं उनखां बाद में असीं जेको आहे पेसिवाइज जुमले में जेको आहे फेल जी टी सूरत इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उन सां गॾु जेको आहे लफ़्ज़ बाय जेको प्रीपोजिशन आहे उनजो इज़ाफ़ो कंदा आहियूं ऐं उनखां बाद में असांजो जेको एक्टिवाइज जुमले में सब्जेक्ट हूंदो आहे उनखे असां आख़िर में जेको आहे ऑब्जेक्ट बणाए रखंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे एक्टिवाइज जुमले के पेसिवाइज में तब्दील कंदा आहियूं। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। असांजो पहिरियों जुमलो आहे आई शैल बाय अ कार। असां जेकॾहिं जुमले में ॾिसूं था त आई जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे, शल जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे, बाय जेको आहे असांजो मेन वर्ब आहे ऐं उनखां बाद में ए कार जेको आहे असांजो इन जुमले में ऑब्जेक्ट आहे। हाणे जॾहिं असीं एक्टिवाइज जुमले के पेसिवाइज जुमले में तब्दील कंदा आहियूं त सभ खां पहिरियों जेको आहे असां जॾहिं जुमले जी शुरूआत कंदा आहियूं पेसिवाइज जुमले जी शुरूआत कंदा आहियूं जेको असांजो एक्टिवाइज जुमले में असांजो ऑब्जेक्ट हूंदो आहे उन ऑब्जेक्ट के जेको आहे असां सब्जेक्ट बणाए खणी जुमले जी शुरूआत कंदा आहियूं ऐं उनखां बाद में जेको आहे जेको ज़मान मुस्तक़बिल फ्यूचर टेंस आहे त उन फ्यूचर टेंस जो टू बी जो वर्ब आहे असां उहो जेको आहे सब्जेक्ट खां पोइ उहो इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां पोइ जेको हिते वर्ब आहे फर्स्ट फॉर्म में यूज़ थी आहे त असां हिनखे पेसिवाइज में लिखंदासीं त हिनखे असां थर्ड फॉर्म में यूज़ कंदासीं ऐं उनखां बाद में जेको आहे जॾहिं असां वर्ब जी थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं उनखां बाद में जेको आहे असां वर्ड जेको बाय प्रीपोजिशन आहे असां उनखे रखंदा आहियूं। आख़िर में जेको असांजो एक्टिवाइज जुमले जो सब्जेक्ट आहे असां उनखे ऑब्जेक्ट बणाए रखंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां जो जुमलो आहे एक्टिवाइज मां पेसिवाइज में तब्दील थी वेंदो। हाणे ॾिसो त असांजे जुमले में ए कार जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे। हाणे ज़ाहिर आहे जॾहिं असां एक्टिवाइज जुमले खे पेसिवाइज में तब्दील कंदा आहियूं त असां जेको आहे एक्टिवाइज जुमले में जेको ऑब्जेक्ट आहे उनखे सब्जेक्ट बणाईंदा आहियूं। ॼण हिते आहे ए कार। हाणे ए कार खां बाद में असां जेको आहे हिते जेको आहे आई ऐं वी सां जेको आहे शल इस्तेमालु थींदो आहे। बाक़ी जेका बि सब्जेक्ट हूंदा आहिनि असां उन सां जेको आहे विल इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असांजो शल आहे उहो छा में तब्दील थी वेंदो विल बी में। आकार विल बी। हाणे असां जेको आहे वर्ब बाय आहे असां जेको आहे थर्ड फॉर्म यूज़ कंदा जेकी आहे बाट। आकार विल बी बाट। उनखां पोइ असां वर्ड बाय जो प्रीपोजिशन उनजो इज़ाफ़ो ऐं आख़िर में जेको आहे असां आई जेको असांजो सब्जेक्ट आहे असां हाणे हिनखे ऑब्जेक्ट बणाए मी जेको आहे आई जो जेको आहे ऑब्जेक्टिव केस आहे ऐं आई जेको आहे उहो सब्जेक्टिव केस आहे। इन जे करे जेको आहे असां हिते जेको आहे मी ऑब्जेक्टिव केस तौरु रखियो। हाणे ॾिसो त असां जेको आहे एक्टिवाइज जुमले के पेसिवाइज जुमले में तब्दील कयो। सभ खां पहिरियों जेको इन जुमले में असांजो ऑब्जेक्ट आहे असां उनखे सब्जेक्ट बणायो। उनखां बाद में जेको फ्यूचर टेंस जो टू बी जो वर्ब आहे विल बी उहो इस्तेमालु कयो। उनखां बाद में असां जेको मेन वर्ब आहे बाय उनकी असां जेको थर्ड फॉर्म यूज़ कई ऐं उनखां बाद में जेको आहे वर्ड बाय जो जेको आहे जो प्रीपोजिशन आहे असां उनजो इज़ाफ़ो कयो ऐं उनखां बाद में आई जेको त सब्जेक्टिव केस में आहे असां हिते उनखे ऑब्जेक्टिव केस मी में रखियो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे एक्टिवाइज जुमले खे पेसिवाइज जुमले में तब्दील कयो। त इहे असांजो जुमलो आहे जेको पॉजिटिव सेंस ॾिए थो पियो पॉजिटिव सेंटेंस हुयो। उनखां बाद में असांजो ॿियो जुमलो आहे यू विल कॉल मी। त हाणे इन में जेके असां ॾिसूं था त असांजो जेको मी आहे उहो असांजो ऑब्जेक्ट आहे जंहिंखे असां जेको आहे पेसिवाइज जुमले में जॾहिं तब्दील कंदासीं त उनखे सब्जेक्ट बणाईंदासीं
त आई ते जेको आहे ऑब्जेक्टिव केस में आहे, सॉरी मी जेको आहे ते ऑब्जेक्टिव केस में आहे। जॾहिं असां इनके सब्जेक्ट बणींदासूं त मी जो जेको सब्जेक्टिव केस आहे उहो आहे आई। त आई खां पोइ हमेशह जेको आहे असां फ्यूचर टेंस टू बी जो जेको वर्ब आहे उहो यूज़ कंदासीं। आई सां हमेशह जेको आहे शल इस्तेमालु थींदो आहे, असां हिते लिखंदासीं शल बी, आई शल बी। उनखां बाद में आहे कॉल जो जेको आहे थर्ड फॉर्म वर्ब आहे, कॉल असांजी थर्ड फॉर्म यूज़ कंदासीं कॉल्ड। उनका बाद में वर्ड बाय प्रीपोजिशन जो इजाफो है, आखिर में जेको है असा यू जो ऑब्जेक्टिव केस भी जेको है वो यू थींदो, असा यू करना एड़े तरीके से असा जेको है बे सेंटेंस के भी जेको है एक्टिव वॉइस में पैसिव वॉइस में तब्दील कयो। उनका पोस्ट थर्ड सेंटेंस है वी शैल सॉल्व दिस प्रॉब्लम। तो इनी में ॾिसो था जेको दिस प्रॉब्लम है असा जो यो ऑब्जेक्ट है जेको असा पैसिव वॉइस जे जुमले में जेको है सब्जेक्ट बनाए रखंदासीं दिस प्रॉब्लम। उनका पोसा टू बी जो वर्ब जेको है विल बी, दिस प्रॉब्लम विल बी। सॉल्व जेको है असांजी फर्स्ट फॉर्म में है, असां हिते जेको है थर्ड फॉर्म सॉल्व्ड। उनका बाद में लफ्ज बाय प्रीपोजिशन जो इजाफो है, आखिर में असां जेको वी है सब्जेक्टिव केस में हिते ऑब्जेक्टिव केस में असां असर कंदासीं एड़े तरीके सां एक्टिव है जो जुमले के पैसिव है जो जुमले में तब्दील कयो। और उनका बाद में ही विल सिंग अ सॉन्ग। तो इन जुमले में ए सॉन्ग जेको है असां जो ऑब्जेक्ट है जेको हाणे असां पैसिव है जो जुमले में सब्जेक्ट बणींदासीं। ए सॉन्ग असां जो सिंगुलर है, इन सां जेको है असां जो विल बी इस्तेमाल थींदो। अ सॉन्ग विल बी। सिंग जेको है असां जो फर्स्ट फॉर्म में लिखियल है, असां जो जेको थर्ड फॉर्म अ सॉन्ग विल बी संग। उनका बाद में बाय लफ्ज प्रीपोजिशन जो इजाफो है, उनका बाद में ही जो जेको है ऑब्जेक्टिव केस थींदो हिम। एड़े तरीके से असा जेको है चौथे जुमले के भी चौथे सेंटेंस के भी जेको है एक्टिव वॉइस में पैसिव वॉइस में तब्दील कयो। हाने जेके असा फिफ्थ सेंटेंस के ॾिसूं था वो जेको असा सेंटेंस है वो असा जो इंट्रागेटिव है। तो इंट्रागेटिव सेंटेंस के जेको है जने असा तब्दील कंदा आहियूं, एक इंट्रागेटिव सेंटेंस के पैसिव वॉइस में तब्दील कंदा आहियूं। ज़ाहिर है असा जेके इंट्रागेटिव है असा पैसिव वॉइस में भी वो इंट्रागेटिव हुजण खपे। इनके करे जेको है असा ॾिसूं था असा ऑब्जेक्ट केड़ो थींदो, ऑब्जेक्ट जो ए स्टोरी है जो असा जुमले में सब्जेक्ट बनबो। तो हाने ज़ाहिर है इन का पहिरीं असा जेको है इनके जेको इंट्रागेटिव बनाने के लिए जे हुते भी विल इस्तेमाल जो है तो असा हिते भी जेको है विल जेको है पहिरीं इस्तेमाल कंदासे। और उनका बाद में असा जेको सब्जेक्ट है ए स्टोरी। और उनका बाद में जेको है असा जो लफ्ज बी है जेको टू बी जो वर्ब है वो रखंदासे। और उनका बाद में जेको है रीड जी थर्ड फॉर्म में रीड थींदी आ स्टोरी विल ए स्टोरी बी। उनका बाद में बाय लफ्ज जो इजाफो प्रीपोजिशन जो, उनका बाद में आए शी जो जेको थींदो वनी हर एड़े तरीके से आखिर में असा जेको है क्वेश्चन मार्क एड़े तरीके से असा जेको एक्टिव वॉइस जुमला है पैसिव वॉइस में तब्दील थियो। हाने जेकॾहिं हिते असां जेको आहे विल इस्तेमाल थियो आहे सब्जेक्ट खां अॻु में, त हिते भी असां जेको आहे विल के सब्जेक्ट खां अॻु में इस्तेमाल कयो आहे इन सेंटेंस के इन जुमले के जेको आहे इंट्रागेटिव बनाइण जे लाइ। उनखां बाद में असां जो आहे ॿियो जुमलो आहे 6 नंबर इट विल नॉट एंजॉय अ पार्टी। इनमें अ पार्टी जेको आहे असां जो ऑब्जेक्ट आहे जेको हिन जुमले में असां जो सब्जेक्ट बनंदो अ पार्टी। उनका बाद में यो जेको सा जुमलो है सेंटेंस है नेगेटिव है तो हिते भी जेको नेगेटिव दींदासीं ते विल। उनका बाद में एडवर्ब ऑफ नेगेशन नॉट। और उनका बाद में बी जेको है असा रखंदासीं अ पार्टी विल नॉट बी एंजॉय जो जेको थर्ड फॉर्म एंजॉयड थींदो। उनका बाद में वर्ड बाय प्रीपोजिशन जो इजाफो और आखिर में जेको है इट जो ऑब्जेक्टिव केस भी इट थींदो है असा इट रखंदा। एड़े तरीके से असा जो सिक्स्थ सेंटेंस भी जेको है एक्टिव वॉइस में पैसिव वॉइस में तब्दील थियो। हाने असां ॾिसो अ पार्टी विल नॉट बी। त हाने असां जेको है विल ऐं बी जे विच में जेको है असां नॉट के रखंदासीं, न कि जेको है विल नॉट बी लिखंदासीं, बल्कि असीं जेको है पहिरें विल उनखां बाद में एडवर्ब ऑफ नेगेशन ऐं आखिर में जेको है असां वर्ड बी जेको है हिते रखियो a party will not be enjoyed by it। और उनका बाद में असां जो लास्ट सेंटेंस है 7th नंबर वो चो तो will they
नॉट प्ले अ गेम त इहो असांजो जेको आहे इंट्रागेटिव ऐं नेगेटिव आहे। त अहिड़े तरीक़े सां असांजो ए गेम आहे असांजो सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे जेको पैसिव वाइज जुमले में सब्जेक्ट बणंदो इन खां पहिरीं असांजो इंट्रागेटिव आहे असां हिते विल रखंदासीं। विल खां बाद में जेको आहे असांजो ऑब्जेक्ट थींदो वञी सब्जेक्ट ए गेम। उन खां बाद में जेको आहे एडवर्ब ऑफ नेगेशन, छाकाणि त जुमलो जेको आहे इंट्रागेटिव आहे नेगेटिव आहे। उन खां बाद में वर्ड बी ऐं उन खां बाद में प्ले जो थर्ड फॉर्म प्लेड ऐं आखिर में जेको आहे लफ्ज़ बैक प्रीपोजिशन जो इजाफो है। आखिर में असांजो सब्जेक्ट आहे दे, उनके ऑब्जेक्ट जेको आहे वो देम बणाए असां हिते रखंदासीं। अहिड़े तरह असांजो एक्टिव वाइज जुमलो जेको आहे वो पैसिव वाइज जुमले में तब्दील थी वियो। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था त असां जेको आहे एक्टिव वाइज जुमलनि खे जेको आहे पैसिव वाइज जुमलनि में तब्दील कयो ऐं असां जेको आहे विल बी ऐं शैल बी के जेको आहे असां जेके शैल ऐं विल हुया असां जॾहिं पैसिव वाइज में लिखंदासीं वो विल बी या शैल बी में जेको आहे चेंज थी वेंदा। अहिड़े तरह सां जेका 4 जुमला हुया असांजा उहे पॉजिटिव सेंस जा हुया, असां उनखे पॉजिटिव तरीक़े सां जेको आहे एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील कयो। जॾहिं त असांजो 5th नंबर सेंटेंस जेको हुयो इंट्रागेटिव हुयो, इन जे करे जेको आहे असां उनखे इंट्रागेटिव जे लाइ बि असां जेको आहे जॾहिं त हुते जेको आहे असांजो सब्जेक्ट खां पहिरियों विल इस्तेमालु कयल आहे। हिते बि असां जेको आहे सब्जेक्ट खां पहिरियों विल इस्तेमालु कयो आहे ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको आहे बी के जेको आहे इस्तेमालु कयो आहे। उन खां बाद में जेको आहे बकाया जुमलो जहिड़े तरीक़े सां लिखियल आहे असां उनखे उते भी थर्ड फॉर्म फर्स्ट फॉर्म यूज थियल आहे। हिते असां जेको आहे थर्ड फॉर्म यूज कई आहे। उन खां बाद में बाय लफ्ज़ ऐं आख़िर में जेको आहे असांजो ऑब्जेक्ट जो सब्जेक्ट हुयो असां उनखे ऑब्जेक्ट बणाए करे रखियो आहे। ऐं जेकॾहिं असां ॾिसूं था नेगेटिव में त नेगेटिव में ॾिसो त असांजो जेको आहे हिते विल नॉट बी यूज़ कयो आहे। कॾहिं कॾहिं दोस्त छा कंदा आहिनि विल बी खां बाद में जेको आहे नॉट यूज़ कंदा आहिनि, जेको ग़लति आहे। इन जे करे असांखे विल ऐं बी जे विच में जेको आहे एडवर्ब ऑफ नेगेशन जेको नॉट आहे उहो असांखे इस्तेमालु करणु खपे। त आ पार्टी विल नॉट बी इंजॉयड बाय इट। ऐं आख़िर में जेको असांजो सेंटेंस आहे उहो इंट्रागेटिव बि आहे ऐं असां नेगेटिव बि आहे। त इन जे करे असां जेको आहे जेको असांजो ऑब्जेक्ट हुयो उनखे जॾहिं सब्जेक्ट बणायोसीं त उन खां पहिरियों असां जेको आहे विल यूज़ कयो। उन खां बाद में जेको आहे ए गेम जेको असांजो सब्जेक्ट आहे उहो रखियो। उन खां बाद में जेको आहे नॉट ऐं नॉट खां बाद में बी ऐं उन तरह सां जेको असांजो शब्द वर्ब हुयो फर्स्ट फॉर्म में, हिते असांजो थर्ड फॉर्म में बाय जो लफ्ज़ जेको आहे प्रीपोजिशन जो इजाफो ऐं आख़िर में जेको आहे दे जो जेको ऑब्जेक्टिव केस हुयो देम असां उहो जेको आहे रखियो। अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे अॼु जे लेक्चर में जेको आहे एक्टिव वाइज जे जुमलनि खे जेको आहे पैसिव वाइज जुमलनि में तब्दील कयो। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेको तव्हांखे अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो। असांजो चैनल जेको आहे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।